साईं अस्सलाम वालेकुम। साईं असांजो अर्ज़ु आहे त मुंहिंजो नालो अमीर हमज़ो आहे। वेठल ॻोठ सूबेदार सोलंकीअ जे ॻोठ में आहियां, लॻ राज़ी कलोल जे ॻोठ जे भरिसां। त हिकिड़ो ग़रीब शख़्स हो, पोइ सरकार उनखे पुट जो औलाद कोन हो, अलाह पाक हुनखे न्याणीअ जो औलाद ॾिनो हो। पोइ उहा नंढड़ी छोकिरी हुई, अॼु नंढी सुभाणे वॾी। पोइ साईं सरकार उहा छोकिरी तमामु ख़ूबसूरत हुई, नंढड़े लाइ खां वठी पोइ अॼु नंढी सुभाणे वॾी, तव्हां त अचे जवान थी। हर कंहिं पाड़े वारनि ॻोठारनि ॾिठो ऐं ॿुधो अदा फलाणे ग़रीब खे धीउ ॼाई आहे, पर आहे छोकिरी अहिड़ी जो कंहिं महलनि जे वेहण जहिड़ी आहे, या कंहिं बादशाह जे घर में वेहण जहिड़ी आहे। पोइ हाणे हुनजो मुक़दरु आहे अलाए कंहिं ग़रीब सां रिश्तो करे, अलाए कंहिं अमीर सां रिश्तो करे। साईं मुंहिंजा हिन छोकिरीअ जे अकुल हुस्न जी ॻाल्हि जाॾे काॾे हले पई। हिकिड़ो बादशाह हुजे, उन बादशाह खे 7 पुट आहे। उन्हनि बादशाहनि जे पुटनि बि इहा ॻाल्हि ॿुधी त हिन ग़रीब तमामु हिकिड़ी चवंदा ख़ूबसूरत छोकिरी आहे, असां बादशाह जा पुट आहियूं, छो न असां अॼु हक़ले हिन ग़रीब सां रिश्तो हली कयूं। साईं हुन बादशाह जे पुटनि छा कयो, 7 घोड़ा सिंगारे उन्हनि 7 घोड़नि ते 7 ई ॿाहिरि चढ़ी वेठा, वञी उन ग़रीब वटि पुॻा, उन ग़रीब खे सॾु कयनि। साईं उहो ग़रीब शख़्स निकिरी आयो, ॾिठई सुभान अल्लाह, अॼु मुंहिंजे दर ते बादशाह जा पुट 7 ॼणा घोड़नि ते चढ़िया बीठा आहिनि। सभिनी सां मिलियो। साईं सभिनी खे चयईं बाबा मूं ग़रीब जी इहो ताकड़ी आहे, वेहो लहो हाल हवाल कयो, ख़ैर सां तव्हां मूं वटि अॼु आया हो। साईं हिन खे लाहे पाणी लप वटो पी, जेको हिन जो हाल हो हुननि खाराए प्यारे बादशाहनि सां जे पुटनि खां हवाल पुछियईं, बाबा साईं तव्हां मूंखे हवाल ॾियो त कहिड़े हिसाब सां तव्हां मूं वटि आया हो। बादशाह जे पुटनि चयसि, बाबा असीं बादशाह जा पुट आहियूं, असां इहा ख़बर ॿुधी आहे तोखे हिकु न्याणी आहे, पर न्याणी तुंहिंजी सुठी सुहिणी सेबती आहे, असां इन लाइ तो वटि आया आहियूं त असां बादशाह जा पुट आहियूं, जेकॾहिं तूं असां रिश्तो कंदे असां तोसां रिश्ते करण लाइ तयारु आहियूं। ग़रीब दिलि में सोचियो सुभान अल्लाह, इहा बि रब साईं जी मूं ते वॾी महिरबानी, छो जो मूंखे पुट जो औलाद कोन्हे, मूंखे को एवज़ त कोन खपे, न्याणी आहे, कंहिंखे न कंहिंखे ज़रूरु मां रिश्तो कंदुसि। न्याणी मुंहिंजी जवान आहे, जॾहिं जवान न्याणी थींदी आहे उहा घर में विहारणु हिकिड़ो वॾो जुर्म आहे साईं। छो उन ग़रीब चयनि बाबा तव्हां वेहो, मां पंहिंजे धीउ सां बि सलाह कयां, मां पंहिंजे घरवारीअ सां बि सलाह कयां, पोइ जेको आहे सो तोखे मां तव्हांखे वरंदी ॾियां थो। हीअ आयो त ज़ाल सां हक़ीक़त कई, उन खां पोइ पंहिंजी धीउ सां हक़ीक़त कई। धीउ बि चयसि, ज़ाल बि चयसि, बाबा वो बादशाह जा पुट हेॾे घुराए अंदरि। साईं बादशाह जा पुट अंदरि घर वठी वियो, खटुनि ते वेठा, घड़ी सां वेठा, 5 मिंट वेठा या 10 मिंट वेठा, तंहिं ते छोकिरीअ पंहिंजे पीउ खे चयो त बाबा साईं हाणे तूं चईं त भली पंहिंजे घर वञनि, पोइ असां हिननि खे 5-8 ॾींहं या वरंटी ॾींदासीं। तंहिं ते हुन ग़रीब चयनि बाबा हाणे तव्हां पाण ॿुधो, हाणे तव्हीं घर वञो, पोइ इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं, 5-8 ॾींहं मां तव्हांखे वरंटी ॾींदुसि। चयनि बाबा ठीकु आहे। बादशाह जा पुट ख़ैर सां पोइ हिते रवाना थिया, वञी पंहिंजे घर पहुता। ग़रीब पंहिंजे घर में वेठो, रब साईं जो शान अहिड़ो, साईं उन मुल्क में हिकिड़ो को आतमगवादी हो, तमामु ज़बरदस्त ॾोहारी हो। उन दिलि में सोचियो त अॼु को बि ॾोह न कबो, अॼु ॾोह इहो कबो त अॼु हिन ग़रीब जी न्याणी खणणी आहे, तमामु ख़ूबसूरत सुहिणी आहे, खणी छो न मां वञी हिन शादी कयां, मां बणा हेॾो हिकिड़ो आतमगवादी आहियां, मूंखे केरु चवंदो त तूं न खणजांइ छा आहे। साईं हुन आतमगवादीअ छा कयो, लोड़ो टपी बंदूक औज़ार को विझी कंध में, हुननि जे मथां ॾाढो रोब करे छोकिरीअ खे ॿांह मथि विझी ज़बरदस्त छोकिरीअ खे कोट टपायूं खयूं हलियो वियो साईं। हिननि खे ॿिन्ही खे ज़ाल मुड़ुसनि खे हुन ॿधी करे छॾियो घर में। जॾहिं जो सुबुह थियो त माण्हू ओड़े पाड़े वारनि चयो त भाई हिन घर में को ॻाल्हाए न आहे, का ॻाल्हि न आहे, छा आहे, तंहिंजे करे माण्हुनि जो वञी ॾिठो, सुभान अल्लाह ॿई ज़ाल मुड़ुस ॿधा पिया आहिनि। अरे बाबा ॿियो हाल,
तव्हां सां कहिड़ी मुसीबत हुई? चई बाबा हीअं हिकिड़ो राति जो हमरा टपी आयो जंहिंजे लाइ असांखे ॿिन्ही खे ॿधी असांजी धीउ खयूं हलियो। साईं इहा जो धाड़ घोड़ा मुल्क में थी बादशाह जे पुटनि जो इहा ॻाल्हि ॿुधी यकदमि बादशाह जा पुट घोड़नि ते चढ़ी पिया। यकदमि साईं उहो जेको आहे घोड़नि ते छोकिरा चढ़ी पिया भॼी भॼी अचे हुन ग़रीब वटि पुॻा। बाबा साईं कर ख़बर छा आहे? चई बाबा ख़बर इहा आहे मां राति पंहिंजे घर में सुतो पियो हुउसि, को ॿी अढाई बजे जो टाइम हो, को अहिड़ो माण्हू टपी आयो जंहिंखे औज़ार हो कंदमि, असां ॿिन्ही खे ज़ाल मुड़ुसनि खे ॿधी मुंहिंजी धीउ खयूं हली वियो। तंहिं बादशाह जे पुटनि हुन ग़रीब खे चयो घबराए न, हू पंधु था वञनि, असां वटि घोड़ा आहिनि, असां पोयों घोड़ा छॾियूं। साईं यकदमि हुन बादशाह जे पुटनि 7 ई घोड़ा खणी उनजे पोयूं छॾिया, पर साईं हुनखे राति जा 4 पहर मिठी मिली वई, हू वॾी मंज़िल हणी वियो। पर बहरहाल घोड़ा बि पंध खे मया, किथे वञी का शाम थी घोड़ा वञी हिनखे पुॻा। यकदमि 7 भाइरनि हिन ते तीर कमान सिधा कया, ख़बरदार बीर, कहिड़ी जेका तूं पराई छोकिरी खई थो वञी, तुंहिंजो हक़ु कहिड़ो आहे? त हुन चयनि त साईं हक़ु मुंहिंजो इहो आहे त हीअ मुंहिंजी ज़ाल आहे, जेको मुंहिंजे वेझो ईंदो मां हुनखे गोली हणी सघां थो, ऐं मुंहिंजे वेझो केर बि न अचे, जेको मुंहिंजे वेझो ईंदो उहो पंहिंजो ज़िम्मेवार पाण आहे। तंहिं बादशाह जे पुटनि चयो ख़बरदार, असां 4 पासा तोखे फिरिया बीठा आहियूं, तूं हिकिड़े खे औज़ार हणंदे असां 7 ई तीर 6 ई तोखे हणंदासीं, किराए विझंदासीं। तूं पाण में इहा जुरत न सम्झां त मां हिन हरनी खे मारे ऐं मां पंहिंजी कामयाबी कंदुसि, कतई बि इहा ॻाल्हि कान थी सघंदी। साईं हे पाण में मुंहमारीअ में शुरू थी आहे। तंहिं ते छोकिरी बीठी, छोकिरीअ चयो दिलि में हाणे छोकिरी पंहिंजो अकुलु थी विढ़ाए, ऐं अकुल जी ॻाल्हि छोकिरीअ जी आहे। हाणे छोकिरीअ हिननि खे चयो जवान जा पुट पाण में तव्हां न विढ़ो, जेकॾहिं मुंहिंजो फ़ैसिलो मञो त उहो मां फ़ैसिलो कयां, तव्हांखे क़बूलु हुजे त पोइ उहो तव्हांजी जहिड़ो बि कोन थींदो ऐं ॻाल्हि बि सुठी थी पवंदी। बादशाह जे पुटनि बि चयो त ठीकु आहे, इहो असांखे शर्त क़बूलु आहे। हुन साईं आतमगवादीअ बि चयो बाबा इहो असांखे शर्त मूंखे बि क़बूलु आहे। चए मूंखे तीर कमान ॾियो, मां तीर कमान तीर हणां थी, जेको बि तव्हां 8 मूं भॼी भॼी 7 बादशाह जा पुट 8 हे जेको धारियल आहे, 8 मूं जेको बि भॼी भॼी तीर खणी आयो मुड़ुसु मुंहिंजो उहो आहे, बाक़ी विड़ो पाण में न। हिननि दिलि में सोचियो बराबरि सही ॻाल्हि आहे, विड़ऊं छा ते, हीअ शर्त जी ॻाल्हि आहे। अब हुनखे तीर कमान छोकिरीअ खे ॾियनि, छोकिरीअ जो तीर हयो त वठी था उनजे पोयों भॼनी। छोकिरीअ दिलि में ख़्यालु कयो हाणे इहे तीर जे पोयों आहिनि, मां चढ़ा घोड़े ते, मूंखे पोयों उअं ई ज़ोरीअ खणी आया आहिनि, दुनिया खे इहा ख़बर पई हूंदी त हिन सां छोकिरीअ सां अलाए छा छा कयो हूंदनि। हाणे पोइते बि कोन थी मोटां, न को कयो मिट माइटनि ॾे थी वञा, हाणे कयां थी पंहिंजो बर्म, पोइ जाथे पहुत। पर हिननि मूं त जान छुटी। साईं उहा छोकिरी घोड़े ते चढ़ी ऐं घोड़े खे कंहिं क़िबले खणी छॾियईं, घोड़ो हलंदो रहियो। साईं छॾ छोकिरीअ खे, वठि हिननि खे। हे बि भॼी डुकी, अदा हिननि खां तीर कोन लधो, हीअ हाणे मोटिया वापसि अचनि पिया, ॾिसनि त सुभाणे अलाह 6 घोड़ा बीठा आहिनि, 7 घोड़ो साईं आहे ई कोन। अब 7 घोड़े ते उहा छोकिरी अलाए काॾों जो काॾे भॼी आहिनि। इते हिननि दिलि में ख़्यालु कयो त छोकिरीअ वॾो फ्रॉड असां सां कयो। अदा पर छोकिरी कीअं न फ्रॉड कंदी, जॾहिं असां ई छोकिरीअ सां फ्रॉड पिया कयूं त छोकिरी बि अलाह पाक अकुलु हर कंहिंखे ॾिनो आहे। छोकिरी असां खां भॼी वई। हाणे अदा खणो छोकिरीअ जा पेर, हाणे साईं 8 ॼणा उन छोकिरीअ जा पेर खणी, पर हाणे छोकिरीअ खे विथी मिली घणी, छोकिरी घोड़े ते चढ़ी सो अलाए काॾों जो काॾे उॾामी वई। हाणे साईं वरी छॾ हिननि खे, हे पोयों पेर खयूं अचनि था पिया, वठि छोकिरीअ खे। साईं छोकिरी हलंदे काहींदे सिजु लही वियुसि दरिया जे कपर ते, घोड़े समेत दरिया जे कपर ते पहुती। दिलि में ख़्यालु कयईं त हिते न को ॿेड़ो आहे, न को मेरबर आहे, न को पतण आहे, राति जा 4 पहर मूंखे हिते गुज़ारणा पवंदा। पोइ सुबुह जो अलाह कंदो को ॿेड़ो ईंदो, या के पाटणी ईंदा, मीरबर ईंदा, पोइ टपी हुन पार थींदसि, पोइ जिथे मुंहिंजो मुक़दर हूंदो उते पहुचणो। छोकिरीअ साईं छा कयो, 6 गाह पटे घोड़े खे विझी, जेको हिन जे मथां चादर ॾी छोकिरीअ ते हुई रो पलांद, उहो अधु हेठां विछाईं
अधु मथों ॾेई सुम्ही पई वेड़िजी सेड़जी। छोकिरीअ वठी वई निंड, सॼी जान बि ढकियल हुअसि। बाक़ी हिकिड़ो मुंहुं जेको हुजेसि सो उनजो उघाड़ो मुंहुं हो। पासीरी सुती पई, हिकिड़ो पासो मुंहुं जो जेको हुजेसि उघाड़ो हुजेसि। हाणे निंड पई आहे पंहिंजे हिसाब में। साईं छॾ छोकिरीअ खे निंड वठी वई। छो न हिकिड़ो गुलाब हिकिड़ो कायूं पियो अचे सौदागर दरिया में लुढ़ंदो, उहो जो अचे त सुभान अल्लाह, उन ॾिठो त वाह वाह, अरे गोराब झलियो। गोराब साईं झलिजी वियो। तंहिंजे करे ॿिनि माण्हुनि खे चयईं भॼो ॾिसो वञी। साईं उहे ॿ माण्हू उन गोराब मूं लही भॼी भॼी वञी ॾिसनि, सुभान अल्लाह, छोकिरी आहे हिकिड़ी सुती पई आहे। हिकिड़ो पासो मुंहं जो हेठि अथसि, ॿियो पासो खोलियल अथसि, ऐं घोड़ो सेरांदीअ ॾांहुं ॿधो पियो अथसि। तंहिंजे करे साईं हीअ जेके ॿ माण्हू वञी हिननि ॾिठा, हिन जे दिलि में इहा बहादुरी, हिननि खे इहा दाशत न थी सघी जो हुन छोकिरीअ खे उथारे सघनि। हीअ वरी वापसि हुन घोड़ा वारे वटि सौदागर वटि वञी पहुता। सौदागर पुछनि त छा ॾिठो? चइजांइ ॾिसी आया नी, हिकु घोड़ो ॿधो पियो आहे, हिकिड़ी छोकिरी आहे सज़ादी सुती पई आहे, हिकिड़ो पासो मुंहं जो उघाड़ो अथसि, उथारे पटे हेॾे खणी अचो, सामान सां शादी कंदुसि। हाणे हलो ॿ टे ॿिया बि हलो। साईं ॿ टे ॼणा जो ॿिया विया, ज़बरदस्त उन छोकिरीअ खे निंड मां उथारे, गहरीअ वॾीअ निंड में छोकिरी पई, उन मंझूं उथारे उन निंड मंझूं खणी अचे गोराब में आहिनि। गोराब में छोकिरीअ खे विहारे ऐं साईं खणी गोराब खे चालू कयनि। साईं गोराब हलंदो रहियो। अचे वाह साईं, गोराब हलंदो रहियो। अॻिते जॾहिं गोराब हलियो त छोकिरीअ वठी दाहूं कयूं। छोकिरीअ चयसि अल्लाह मां मुठियसि, मां फुरियसि, मुंहिंजो जेको कई कमाई ही सा सभु वई। त हुन सौदागर पुछियसि त कहिड़ी तुंहिंजी कई कमाई ही जेका वई? तूं त हाणे हिते ख़ुशि हुई, मां सौदागर आहियां, तूं मुंहिंजी ज़ाल थींदीअं, तूं पंहिंजे नोटनि सां रांदि खेॾंदीअं, तोखे सोन विझणुसि, तोखे वॾनि महलनि में विहारींदुसि। चईं बेशक मां तुंहिंजी ज़ाल बि थींदसि, पर ॻाल्हि इहा आहे जिथे न मां सुती पई हुअसि। चईं हा। चईं उते मूं 9 लख हार जेको आहे मुंहिंजो लाहे, ऐं मूं आबे अमर जी निशानी आहे, ऐं तंहिंखां पोइ 9 लखनि जो हार आहे, उहो उते लाहे ऐं मूं मथनो रखियो हो, उहो मुंहिंजो हलंदे टाइम में विसरी वियो। त उन जे लाइ मां उहो न मूंखे मिलंदो त का बि ख़ुशी सौदागर मां तोसां न कंदुसि। चवा गोराब रोकियो। गोराब रुकिजी वियो। हमराहनि खे हुकुम ॾिनई यकदमि 2 हमराह भॼो, उहो हार जेको आहे सो वञी खणी अचो। त छोकिरीअ चयसि न सौदागर ईअं न थींदो। चई कीअं? चई 9 लखनि जो हार आहे, हे मज़दूर माण्हू आहिनि, हे जो वेंदा 9 लखनि जो हार हुननि खे हथ में ईंदो, हीअ वापसि कोन ईंदा। इन ॻाल्हि खे मां न मञींदसि, सभ खां बहितर आहे तूं पाण वञ। हा त सौदागर चयो बराबरि सही ॻाल्हि थी करे। अॼु छोकिरी हिते अची की आहे, एतिरो ढण मुड़ुसनि जो वेठो आहे। सौदागर साईं लही पियो। सौदागर उन हार ॾे भॻो। हिते छोकिरीअ पोइ हिते माण्हुनि सां सुवालु कयो, जेके हुन में मज़दूर आहे। अदा भाउ, अदी छा खपे तोखे? चई अदा मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे। चई कहिड़ो? चई तव्हांखे का भेण माउ आहे या कान्हे? चई हा बा छो कोन, माउ बि आहे, भेनरूं बि आहिनि, भाॼायूं बि आहिनि, ज़ालूं बि आहिनि, हर शइ आहे। पोइ तव्हीं हिन सौदागर सां कहिड़े हिसाब में निकिता हो? चई असां पंहिंजो पघार ते आहियूं, असां मज़दूर आहियूं, फलाणे मुल्क ते हली सौदागर वापारु कंदो आहे, पोइ जॾहिं मोटंदा आहियूं पोइ असांजी 5-5 हज़ार महीनो। चई हा सही आहे, पर अदा तव्हांखे मां 20-20 हज़ार महीनो ॾींदुसि, तव्हां मुंहिंजो चवणु कंदव या सौदागर जो कंदव? त हुननि सभिनी चयो ए छोकिरी, जे तूं असांखे 20-20 हज़ार ॾींदीअं ऐं चवंदीअं त इन सौदागर खे क़तलाम कयो, त असां बिल्कुलु हुन सौदागर खे क़तलाम करे छॾींदासीं। छो असांखे 20 हज़ार वॾा आहिनि, असां ग़रीब आहियूं, असांजी पघार मथे वधंदी त असां तुंहिंजो चवणु कंदासीं, सौदागर जो न कंदासीं। चए पोइ गोराब खोलियो। गोराब खुली वियो। गोराब पंहिंजी मंज़िल ते हलणु लॻो। साईं सौदागर उते रहिजी वियो। मथां आया साईं हू 8 ॼणा। अचनि ॾिसनि त सुभान अल्लाह, हिकिड़ो हमराह वेठो आहे, घोड़ो ॿधो पियो आहे, उहो असां वारो साॻो,
ऊंधा गोॾा कयूं था बसि सलाह मालिक सलाह वकर ख़बर छा आहे चए भाई हिकिड़ी छोकिरी त सुती पई उनखे मूं खणी घोराब में विहारियो हाणे उहा छोकिरी 9 लख जो हार मेंहिं करे त मुंहिंजो उते पियो अथई पोइ हेॾे मूंखे मोकिली पाण सौदा घोड़ा बि कायूं हली वई आहे ई भाई उहा छोकिरी असांजो पाण जान कढी छॾियईं सो हाणे बाबा ठीकु आहे हाणे 8 असां 9 तूं हाणे हल त वठूं था दरिया जो कपर पोइ जॾहिं हिन छोकिरीअ पुगारी हाणे साईं हे बि 9 ॼणा पोयूं पेर खयूं अचनि था पिया हाणे पंध वारा जॾहिं पुॼनि ही त घोड़ा बि हकले वञी पॻो कंहिं मंदर में जॾहिं जो अॻिते विया कंहिं शहर में कंहिं वॾे कंहिं सखर जहिड़ो शहर हुजे या कराची हैदराबाद जहिड़ो हुजे हाणे माण्हुनि खे चई त कयो ख़बर चई कहिड़ी चई 20,000 तव्हांखे महीनो पूरो थिए तव्हां मूंखां वठिजो चई बसि पोइ तूं हुकुम खपे न तूं जीअं चवईं तीअं कयूं चई हाणे मुंहिंजा वॾा वार आहिनि ज़ाफ़ाणा वार आहिनि इहे मुंहिंजा कटे मूंखे हिकिड़ो छोकिरो बनायो पप्पू यकदमि हिनजा वार कटिजी विया पप्पू छोकिरो खणी हिनखे बनाइनि खणी हिकिड़ो हीरन वारो टोप मथां रखियनिसि चई मूंखे कपिड़ा बि मर्दनि वारा पारायो कपिड़ा बि मर्दनि पारायो थी विया हाणे उन छोकिरीअ चयो हाणे मुंहिंजो नालो ख़बर ई छा आहे चई छा आहे कि हाणे मुंहिंजो नालो आहे सोनू सौदागर ठीकु आहे जिथे हलूं किथे तव्हां ईअं चइजो बाबा इहो घोराब जेको आहे इहो सोने सौदागर जो आहे इन छोकिरे जो ईअं केरु न चवे त हीअ छोकिरी आहे तव्हां ईअं चइजो बाबा हीअ हिकिड़े बादशाह जो पुटु आहे हीअ सोनू सौदागर आहे हीअ नओं आयो आहे वापारु कंदो पोइ वापारु पोइ कंदासीं महीनो पूरो थिए 20,000 तव्हां मूंखां वठंदा वञो चई ठीकु आहे हाणे साईं छोकिरो थी वियो शहज़ादो अॻे सोणी जो हुई वरी जो टोप पाराइनिसि ऐं कपिड़ा जो मर्दाना पाराइनिसि त बादशाही ॿार थी वियो हिकिड़ो हाणे साईं 2 हिकिड़ा तो मूं जहिड़ा वठी ऐं हुन शहर में घुमण विया कि हाणे हाली घुमूं घोड़ा बि हिते बीठो हुई अदा उहो शहर कंहिं बादशाह जो हुजे उन शहर में जो घुमंदा पिया वठनि त उन्हनि माण्हुनि जो ॾिठो शहर वारनि सुभान अल्लाह अहिड़ो छोकिरो हसीन असां कॾहिं ज़िंदगीअ में कंहिंजो पुटु कोन ॾिठो अदा उहे शहर जा मोची होटलुनि वारा वापारी फ्रूटनि वारा सभु पंहिंजा दुकान छॾे जाॾे उहो छोकिरो वञे सभु उनजे पोयां ख़ल्क़ छोकिरे साईं इहा ॻाल्हि वॾी मशहूरु थी वई अवा हिकिड़ो ॻोठ में छोकिरो आयो आहे तमामु ज़बरदस्तु सुहिणो आहे सॼे शहर जी ख़ल्क़ पोयूं अथसि इहा ॻाल्हि हलंदे हलंदे जेको बादशाह हुजे उन बादशाह जे कननि ते ई पहुती वज़ीर चई जी साईं चई ॿुधी थो ॻाल्हियूं चई हा साईं ॿुधां भॼ हिन छोकिरे खे को बादशाही ॿार आहे इनखे दावत ॾेई मूं वटि पहुचा ठीकु आहे वज़ीर जो भॻो हुनखे वञी अॻियां ॿाहूं ॿधई अबा छोकिरा शहज़ादा चई जी चई सॼी ख़ल्क़ तुंहिंजे हुस्न जे पोयूं आहे बादशाह इहा ॻाल्हि ॿुधी आहे तोखे बादशाह घुरायो आहे की हा हा बाबा बिल्कुलु बादशाह ॾे भलऊं था अहिड़ी ॻाल्हि न आहे अॻिले हुन बादशाह वटि ख़ल्क़ समेत वञी पुॻो बादशाह हिनखे विहारियो ॾाढी हिनजी ख़िदमत कई ॾाढा हिन सां कुर्ब कई हाल हाल वरितई बाबा तूं केरु ई किथां जो चई मां सी बादशाह फलाणे मुल्क जो फलाणे बादशाह जो पुटु आहियां मां घोड़ा बि काए ईंदो आहियां थोरो मुंहिंजो पीउ ईंदो आहे पर हाणे हिन चकर में मां काए आयो आहियां त मां वापारु कंदुसि पर मूं चयो हिन तुंहिंजे शहर खे थोरो घुमां चइबा भली ऐं जी ऐं राति तूं हाणे मूं वटि रहो कचहरी कयूं पोइ सुभाणे तोसां वापारु मां ई कंदुसि चई हा साईं ठीकु आहे हमरा हिकिड़ो बाजाई पोइ चई वञी घोड़ा ॿारनि खे चयो राति मां कोन ईंदुसि सुबुह जो ईंदासीं हमरा हुननि खे चया हुननि चयो ठीकु आहे असां वटि सभु कुझु पियो आहे चांवर चिॿड़ियो अदा गोश्त हो कयूं सीटा खायूं सुता पिया महीनो पूरो थींदो असांखे 20,000 मिलंदा साईं राति थी ख़ल्क़ सभु का हली वई पंहिंजे घर घर सभु को सुतो बादशाह ऐं छोकिरो कचहरी वेठा कनि ऐं ॿियो वज़ीर जॾहिं वॾो असरु पियो थिए
त बादशाह चयसि अरे शहज़ादा छोकिरा सोना सौदागर हाणे ॻाल्हि ॿुध मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे हिकिड़ो सुवालु आहे जेकॾहिं उहो मुंहिंजो पूरो कंदे अलाह तोखे ख़ुशि कंदो चई साईं तुंहिंजो हुकुम खपे जीअं तूं चवंदे तीअं मां कंदुसि बाबा ॻाल्हि इहा आहे अहिड़ो शहज़ादो छोकिरो हेॾो हसीन पहिरें चकर में मूं अॼु ॾिठो आहे मूं वटि छोकिरी आहे पंहिंजी धीउ वेठी आहे वॾो धीउ अथमि मूंखे पुट औलाद कोन्हे मां चवां थो त मां तोसां रिश्तो कयां जे क़बूलु करीं त हिन खणी ॿई हथ अखियुनि ते रखिया चइसि मूंखे क़बूलु आहे साईं वाह वाह थी वज़ीर वेठो आहे वज़ीर चयो हाणे हीअ त सौदा त वापार पंहिंजी जाइ ते रहिया हे मुर्गी धीउ बादशाह ॾेई वियसि आदा हाणे कमु भलो थी वियो हाणे साईं सुबुह थियो यकदमि दोल धमाम अचे हा साईं तयारियूं थी वियूं साईं फंडरूं अचयूं ॿियो टियों साईं घोड़ा ॿारा माण्हू बि घुराई उहे बि उते कम में शुरू हुजनि त माठ करे तव्हां मास करे वियो तव्हां मुंहिंजी शादी करायो पोइ मां ॼाणा बादशाह ॼाणे महीनो तव्हांजो पूरो थिए तव्हां बाबा 20,000 मूंखां वठो चई ठीकु आहे आधा ॿ टे ॾींहं गुज़रिया छोकिरे हिन शादी करे हुन छोकिरीअ सां ॾाढो बसि ख़ुशि ख़िराबत थी वई बादशाह बि ख़ुशि थियो छोकिरो बि ख़ुशि थियो हर दुनिया सॼी ख़ुशि थी वई सभु कंहिं ख़बर पई साईं सॼी रहे त ख़बर पइजी त इहो छोकिरो सोनू सौदागर हिते आयो हो वापारी सो यार बादशाह जो थियो आहे न्याणू हाणे बादशाह सॼियूं चाॿियूं टपड़ इन छोकिरे जे हवाले करे कया हाणे छोकिरो शादी कयो वेठो आहे सुबुह जो बादशाह चयो भाउ ऐलान कयो बादशाह हिन जूं तस्वीरूं निकारे चौंकनि ते हणी छॾियईं चई अॼु ॾींहं खां पोइ मुंहिंजे मोए मुंहिंजे जेरे हिन मुल्क जो सोनू सौदागर ही जेको छोकिरो आहे इनखे मूं पंहिंजी धीउ ॾिनी आहे ऐं बादशाह बि तव्हांजो रयत जो अॼु ॾींहं पोइ आहे हाणे साईं हुन जी तस्वीरूं लॻी वियूं बादशाह बि थी वियो शादी बि कई बादशाह जे धीउ खे चई त मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे चई कहिड़ो चई 3 महीना तूं हुन खट ते सुम्हंदीअ 3 महीना आहिनि भले हिकिड़े कमरे में सुता पिया आहियूं 3 महीननि खां पोइ मां तुंहिंजो तूं मुंहिंजी छोकिरीअ चयसि का ॻाल्हि न आहे 3 महीना गुज़री वेंदा अलाह हाणे हे ॾाढो कमु पियो हले अलाह हे पंहिंजे जाइ ते कम खे मचायूं बीठो आहे हाणे जेको आहे सो हुननि चयो नौकरनि ॿियनि टिनि जेके नौकर हुया हुन में मज़दूर उन्हनि चयोसि त साईं हाणे असांजी रिहाई कर की हा बाबा हे जेको सामान आहे सभु वापारु था कयूं सभु वापारु करे उन्हनि माण्हुनि खे पंहिंजा 20,000 ॾिनई चई बाबा हाणे तव्हां ख़ुशि हो चई हा असां ख़ुशि चई हाणे तव्हां वञो पंहिंजे मुल्क हो 20,000 विझंदे खीसे में ऐं खंडा पंध खे ठपिनी बाक़ी ख़ाली गोराब जहाज़ ते चई ॿधी छॾियो हुते ख़ाली गोराब ॿधो पियो आहे हाणे हिन कम सभु लाहे छॾिया हाणे अधे खे चङा हेॾे छो नथा हो बि 9 ॼणा रुलंदा पिनंदा सिधो उन शहर में सलाम वालेकुम हाणे जो हे अचनि हिन शहर में अरे हीअ त छोकिरी उहा आहे जेका असांखां छॾींदी आई आहे असांखे हिते वरी तस्वीरूं लॻियूं पियूं हुन ते बादशाह पथो छॾाए ऐं बादशाह जे धीउ सां शादी कई अथई छोकिरीअ मूं वरी छोकिरो अबा हिननि खे लॻी कावड़ रहंदो बि छोकिरी थी ऐं वरी हेॾो अकुलु हेॾी ॻाल्हि असांखे रुलाए मारियो अथई पर हिन बादशाह खे बि अचे रुलायो अथई हेॾी अरे ॻोठारनि जो ॾिठो त भाई अलाए केरु आहिनि उथायो ॻोठारा हाणे हिननि खे न वञी ॿधी ऐं सिधो खणी आया हिन वटि हाणे हे छोकिरो वेठो आहे कुर्सीअ ते वज़ीर बि वेठो आहे उहो बादशाह बि वेठो आहे जंहिं हिनखे न्याणी ॾिनी हाणे उहो छोकिरो थो फ़ैसिलो करे हाणे थो हिननि खां पुछे अब तव्हां 9 ॼणा हो की हा साईं असां 9 तव्हां भला जो न इन सूरत खे फोटूं इहा भला कंहिंजी सूरत तव्हां सम्झी चई साईं असां इहा सम्झी त इहा उहा छोकिरी आहे जेका असांखे रुलाईंदी आई आहे हा चई हा चई पोइ उन छोकिरीअ खे भला कीअं तव्हां खयूं छो खयूं चई हा साईं हीउ जेको ॾिसींदो आतंकवादी आहे
हिन वञी राति जो छोकिरी खई। असां जेके हूं सत बादशाह जा पुट हूं, भॼी भॼी वञी असां हिन खे पुॻासीं। पोइ असां पाण में विढ़ूं पिया। पोइ छोकिरीअ इहो फ़ैसिलो कयो त तीर कमान मूंखे ॾियो। पोइ हिन करे तीर हुई। पोइ चयईं त उहो तीर जेको खणी ईंदो मुंहिंजो मुड़ुसु उहो आहे, तव्हां विढ़ो न पाण में। असीं 8 ई भॻासीं ओॾांहुं, छोकिरी घोड़े ते चढ़ी हली वई। पोइ असां करे आई ॾाढी। पोइ इन करे साईं असां ठुकूं पिया हणूं कि हा बाजी हा। अरे सौदागर तुंहिंजो कयो ॾोह कई? चई मां ईअं बसि ॾोह कोन कई, मां हुनजी हुस्न ॿुधी, हुस्न जी तारीफ़ ॿुधी छोकिरीअ खे खणायोसि पंहिंजे घोराब में। पोइ छोकिरीअ मूंखे चयो 9 लख हार मुंहिंजो उते रहिजी वियो आहे। पोइ मां वियुसि ओॾांहुं, पोयूं घोराब खोलियूं हली वई। पोइ का ख़बर न पई। पोइ भॼी भॼी असां हिते पुॻाऊं। इहा असां छोकिरी उहा आहे जेका असांखे रुलाईंदी आहे, इहा जंहिंजो फोटू आहे। त हिते बादशाह चयो बाबा इहा छोकिरी न आहे, इहो मुंहिंजो न्याणो आहे छोकिरो, हीअ उहा छोकिरी न आहे। तंहिं ते हुन छोकिरे फ़ैसिलो कयो। उन आतमगवादीअ खे चई रे आतमगवादी, चई जी। चई पहिरियों त फ़ैसिलो कयूं, पोइ हुन छोकिरीअ खे ॾिसण हली। जी हा, तुंहिंजो कहिड़ो ॾोह कई जो कंहिं ग़रीब जी न्याणी तो घर में वञी खई? इहो तो ते जुर्म थोरो आहे। तूं जी न कोई न्याणीअ ते घर में खणे त तूं उनखे सज़ा कहिड़ी ॾींदे? चई मां उनखे पोइ मारींदुसि। मारींदे न? चई हा। हुकुम कई कासाइन खे कि हाणे तोखे मारियूं कोन था। कासाइन खे हुकुम कई, यकदमि इन नक जी चोटी कपियो ऐं 2 चप बि कपियोसि। हिन जा 2 चप बि कपिजी विया, नक जी चोटी बि कपिजी वियसि। हिन खे चई तोखे इहा ई सज़ा काफ़ी आहे, हाणे भॼ न मुंहिंजे ॻोठ मां निकिर त गोली न हणाए। ऐं वठी भॼई उहो आतमगवादी। चई भॼ भला मुंहिंजी जान छुटी, इहो शुख़ुरु आहे जो नक ऐं चप वढिया आहिनि, न त सुर बि मुंहिंजो विञाए सघे हा। हीअ त को बादशाह जो बचो आहे। छोकिरी उहा त भई अलाए काॾे। अरे बादशाह जा पुट, चई जी। चई तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो हुअईं? चई हा असांजो ॾोह को बि कोन कयो हुअईं, असां इन छोकिरीअ जे पीउ सां रिश्तो पिया कयूं, पर इहो आतमगवादी खणी वियो। पोइ असां इन जे पोयूं भॻासीं। पोइ इन खे उतां असां वञी पहुतासीं। पोइ छोकिरी असांखे दौलाव ॾेई उतां भॼी आई। पोइ असां उन खां वठी करे यको पोयूं। चई हाणे तव्हां बादशाह जा पुट हो, मां बि बादशाह, तव्हां ते ॿी सज़ा कान्हे। तव्हां 7 ई भाइर जेका वेठा हो, तव्हां मुंहिंजो को 7हों भाउ नंढो आहे, तव्हां ते इहो ॾंडु आहे। तव्हां 6 ॼणा हलिया वञो, बाक़ी इन खे छॾी वञो, इहो मुंहिंजो ॾींहुं क़यामत ताईं नौकर थी रहंदो। हिननि दिलि में सोचियो अला ॿियनि जी त जान छुटी, भॼो त भॼूं। हाणे उहे 6 ई भॻा 7हें भाउ खे उते फिटी कयनि। हाणे अरे सौदागर जी, तोखे सज़ा कहिड़ी ॾियां? तो ते इहा सज़ा काफ़ी आहे। तुंहिंजा मज़दूर, तुंहिंजी रक़म सभु मज़दूरनि खे विरहाए ॾिनमि, उहे खणी वञी पंहिंजे ॿचनि में पहुता। ख़ाली घोराब बीठो अथई, उहो काहे ऐं पंहिंजे मुल्क ते रवानो थी। अॾाओ ख़ाली घोराब में चढ़ी दोला वॼाईंदो सिधो वञी ॻोठु पहुतो। हाणे फ़ैसिला सभु थी विया, वाह वाह थी वई। हाणे उहो नंढो छोकिरो बादशाह पाण वटि रहाए छॾियईं, उहो तारो नौकर ॿाहिरां फरिया ॾींदो हुते। हाणे वज़ीर, इहो वज़ीर जेको बादशाह जो अॻ में वज़ीर हो, वज़ीर वञी बादशाह खे चयो, चइसि ॻाल्हि ॿुधी अथई? चई कहिड़ी? चई इहा छोकिरी उहा अथई जेका हिननि खे छॾे आई आहे, तुंहिंजे धीउ सां हिन शादी कई अथई। हीउ छोकिरो न आहे, इहा छोकिरी आहे। तहिड़े दिमाग़ु ख़राबु छो अथई? कहिड़ा अहिड़ा फ़ैसिला छोकिरा कंदा आहिनि, अहिड़ा फ़ैसिला बादशाह कंदा आहिनि। छोकिरी हुजे हा त अहिड़ा फ़ैसिला न करे हा। अरे बादशाह तूं भली कुझु बि चओ, पर मां इहा तोखे ॻाल्हि ॿुधायां थो त हीअ छोकिरी आहे, छोकिरो न आहे। अदा वरी बादशाह हिनखे छिड़बूं ॾे, वरी चुप करे पंहिंजो कमुकारु करे, ॾींहुं गुज़रे, वरी अचे शाम जो बादशाह खे चए, अरे बादशाह, चई जी। चए ख़बरूं चारूं खेर जूं, इहा छोकिरी आहे, छोकिरो न आहे।
नेठा राय पाण में ज़िद पइजी आहे बादशाह ऐं वज़ीर। बादशाह चए छोकिरो आहे, वज़ीर चए छोकिरी आहे। अड़े वज़ीर, जेकॾहिं छोकिरी न थी त पोइ फ़ैसिलो छा आहे? चईसि पोइ मूंखे सरेआम हिन मुल्क में फांसी ॾियारे छॾिजां। ऐं जे छोकिरो निकितो त पोइ बादशाह चयसि जे छोकिरी निकिती त मुंहिंजो तोसां वाइदो आहे त मुंहिंजे धीउ जो मुड़ुसु तूं। चई साईं हाणे हिन जा शर्त पाण में लॻी आहे। हाणे बादशाह चयसि हिनखे कीअं सुञाणूं त हीअ छोकिरी आहे? बादशाह खे चई साईं तूं ॻाल्हो बादशाह आहीं, तोखे ख़बर नथी पए, तूं सादो माण्हू आहीं, हिनखे वठी था हलूं फलाणे शहर में, अहिड़ी बाज़ार में वठी था हलूं जिथे रुॻी औरतुनि जो सामान पियल हूंदो। यादि अख रखी छॾिजां मुंहिंजो त जेकॾहिं हीअ छोकिरी आहे ऐं औरत आहे त इहो मां तोखे ॿुधायां थो जो कंहिं सॻीअ में ई हथु विझंदी, या कंहिं भले चोले में ई हथु विझंदी, या कंहिं औरत जे सिंगार में हथु विझंदी, पोइ सम्झी वञां त हीअ छोकिरी आहे। की हा हल। अदा चढ़ी पिया उन छोकिरे खे चवनि बाबा हल त तोखे हिकिड़ो शहर था घुमायूं। चई हा वाह हलो। जॾहिं साईं उन बाज़ार में घुमनि पिया त उते त रुॻी औरतुनि जो सामान हुजे रखियलु। त छोकिरो घुमी घुमी, छोकिरी वरी सियाणी हुजे, अकुल वारी छोकिरी। छोकिरीअ दिलि में ख़्यालु कयो, बादशाह खे चई चाचा, चई जी बाबा, चई असां बादशाह जो इहो हक़ु न आहे त असां औरतुनि वारे सामान जे बाज़ार में घुमूं। असांजो फ़र्ज़ु आहे असां बादशाहनि जो त असां असले वारे बाज़ार में घुमूं, जिते असलो रखियलु हुजे, को हथियार ख़रीद कयूं, जंहिंसां को शौक़ु शिकार कयूं। हिन बाज़ार में तव्हां मूंखे छा जे लाइ घुमायो? त बादशाह कयो हूं त वज़ीर चयसि जी क़िबला तूं। चई ॿुध छा थो चए। अड़े जे छोकिरी हुजे हा त हुन सामान खे हथ लाहे हा न वञी। हीअ त चए थी त मूंखे औज़ार वठी ॾियो, माना छोकिरो आहे। चए साईं कुझु बि हुजे पर अथई छोकिरी। चए बादशाह हर इहो वज़ीर हरू भरू फांसीअ चढ़ंदई। हलो साईं। घुमी फिरी मोटी आया। बादशाह चयसि बाबा इहा छोकिरी न आहे। वज़ीर मुड़े ई कोन। वज़ीर चवंदई छोकिरी आहे। चई पोइ हिन भला ॿी पहचान हिन जी कहिड़ी आहे? हिकिड़ो दफ़ो हलियासीं न घुमाइण। चई ॿी आहे जेको फलाणा जेके तलाउ आहिनि तव्हांजा ज़मीन में। चई हा। चई उते वठी था हलूंसीं, पोइ घुमाए फिराए पोइ चऊंसि था इन तलाउ में कंदासीं तड़, हा न। पोइ तूं सम्झी वञजां, हिन जो बदन ॾिसजां, हिन जो उरह ॾिसजां, पोइ तूं सम्झी वञजां त छोकिरी आहे। चई यार वाह जी ॻाल्हि कई। अॾा हकले हिनखे वठी विया उन तलाउनि ते, तेल सांभण बि खयूं विया, घुमी फिरी ॾाढियूं बनियूं धनियूं हेॾऊं होॾऊं। हाणे छोकिरे खे चवनि अबा हाणे आया आहियूं क़िस्मत सां, तमामु हिन तलाउ जो पाणी भलो आहे, भला हितां तड़ कयूं। छोकिरीअ चवनि अबा ॻाल्हि ॿुधो, तव्हां हिन कपर तड़ कयो, मुंहिंजो दिलि जो शौक़ु आहे त मां हुन कपर ॾों तड़ कंदुसि। साईं तलाउ हुजे वॾो न। छोकिरीअ छा कयो, अदा टुवाल बि खईं, अदा साबुण बि खईं, वञी हुन पासे ॾों हुन भर तड़ कयईं। हिननि हिते कयो। हाणे हे छा चवनि त ज़ोरीअ ते हिते कर तड़। अदा होॾो तड़ करे मोटी कपिड़ा वपिड़ा पाए ताज मथे ते रखी हिनखे चई बाबा हाणे हलो। अड़े वज़ीर चई जी बाबा ही छोकिरो आहे, तूं हर भर ज़िद करी। चई साईं मरंदे मरी वेंदुसि, फांसीअ चढ़ी वञा भली, पर हीअ छोकिरी। चई हा। चई हा। नेठ बादशाह गुस्सो आयो। चई न बाबा बसि हुकुम पूरो आहे, तोखे फांसी जो ऑर्डर आहे। चई साईं मूंखे क़बूल आहे। वज़ीर चयो साईं मूंखे क़बूल आहे। यकदमि साईं विच शहर चौराहे में फांसी घाट ठही वियो। अदा साईं उहो वज़ीर जेको आहे सो फांसी घाट ते चढ़ण लाइ तयारु थी वियो। चढ़ी बीह रहियो, फांसी घाट खणी कंध में विझनिसि। हाणे उहो छोकिरो बि बीठो आहे। जॾहिं जो हुकुम पियो थिए तॾहिं हिनखे फांसीअ चाढ़ियो त रुमाल फिटी पिया कनि, या का अहिड़ी का ॿी निशानी आहे जंहिंजे इशारे ते हुनखे फांसीअ चाढ़ींदा आहिनि। त छोकिरीअ हक़ ॾिनी। बादशाह खे चई ख़बरदार
वज़ीर सचो आहे तूं कूड़ो ई चई हा न इहा ॻाल्हि एतिरी आहे। इहा छोकिरी उहा मां जेका जंहिं मूंखे खंयो हुअनि ऐं इहो लश्कर मुंहिंजे पोयूं ऐं मां पंहिंजा फ़ैसिला करे मां पंहिंजे अकुल जे ज़ोर ते पंहिंजी जान बचाईंदी आयसि। हिते तुंहिंजे मुल्क में आयसि, तुंहिंजे धीउ सां मूं शादी कई आहे। हाणे हुकुम इहो आहे मुंहिंजो त इहो जेको छोकिरो बादशाह आहे जेको मूं रहायो आहे पाण वटि, जॾहिं मूं वटि रिश्तो करणु आया त मूं इहो छोकिरो चुनियो त मां शादी इन सां कंदुसि। मुंहिंजो मुड़ुसु इहो आहे। हाणे मां मुंहिंजी शादी इन सां करां। वज़ीर खे साईं फांसी घाटनो लाथुनि। वज़ीर खे सलाम कयो। बादशाह चई बेशक तूं सचो मां कूड़ो, तूं जीअं चवंदे बादशाही अमी हाणे तीअं थींदो। पर इहा ॻाल्हि छोकिरीअ जी बि सही आहे। हाणे हिन जो मुड़ुसु इहो आहे, इन चूंडियो आहे। हाणे अदा उन सां शादियूं कराए धाम धूम सां ॾाढो परणाए ॾोॾाए कोॾाए अदा हाणे उन छोकिरे खे चयईं बाबा हाणे तूं पाण बादशाह जो बचो आहीं। जे मुंहिंजे मुल्क में रहीं त मुंहिंजे अखियुनि ते, जे तूं पंहिंजे मुल्क ते वञी त बि तूं मरज़ियारो आहीं। बादशाह छोकिरे चयसि बाबा मां पंहिंजे मुल्क ते अचे ॻोठु विहारियईं। उहा ग़रीब जी धीउ ग़रीब खे ॾेखारियईं। उन छोकिरीअ चयोसि अवा मां पंहिंजे अकुल मूं बचंदी आई आहियां ऐं मां पंहिंजो जेको मुड़ुसु मूंखे ॾेखारियो हो उहो ई पंहिंजो मुड़ुसु कयमि।